तूं हबीब तूं तबीब तूं दारूं खे दर्दनि तूं ॾींहें तूं लाहें ॾातर खे ॾुखंदनि तॾहिं फ़क़ियूं फ़र्क़ु कनि जॾहिं अमर करो उनखे। सुर यमन कल्याण दास्तान पहिरियों बैत नंबर चौथों। हाणे अचूं था औखनि अल्फाज़नि ते। दारूं माना दवा बुकी इलाज, ॾातर माना ॾींदड़ ए ॾातार ए ॾींदड़ ए ख़ुदा, ॾुखंदनि माना मरीज़नि बीमारनि ॾुख वारनि ॾुखो येलनि ॾुख में वरतलनि, खे ॾुखंदनि माना ॾुखंदनि खे अगनि खे मरीज़नि खे, फ़क़ियूं माना सुतियूं बुकियूं दवा, फ़र्क़ु कनि माना फेरो कनि तफ़ावत कनि फ़ाइदो कनि, अमर माना हुकुम इरशाद फ़रमान इजाज़त। हाणे अचूं था सिटवार सम्झाणी ते। तूं हबीब तूं तबीब तूं दारूं खे दर्दनि तूं ई दिलबर दोस्त तूं ई हाज़क हकीम ऐं तूं ई मुंहिंजे दर्दनि जो दरमान आहीं। तूं ॾींहें तूं लाहें ॾातर खे ॾुखंदनि ए ॾातार ए सखी, तूं तरह तरह जूं तकलीफ़ूं ॾींदड़ ऐं वरी दर्द दफ़े कंदड़ बि आहीं। तॾहिं फ़क़ियूं फ़र्क़ु कनि जॾहिं अमर करो उनखे। ही सुतियूं फ़क़ियूं तॾहिं थियूं फ़ाइदो कनि जॾहिं तुंहिंजो अमर यानी हुकुम थिए थो। हक़ लतीफ़ सच लतीफ़।